अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा शहरोज खान ऐं रुखसार बेगम शामिर खे मारण में कामयाब थी वेंदा? छा शामिर हाणे रुखसार बेगम ऐं शहरोज खान खे ज़मीन जो टुकड़ो ॾींदो? छा शामिर खान हाणे रेस बिजार खान सां दुश्मनी निभाईंदो? छा रेस बिजार खान हर हाल में शामिर खे मारण जी कोशिश कंदो? दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अवां जो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शहरोज खान जेको आहे रुखसार बेगम खे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो। रुखसार बेगम पोइ बोरची सां ॻाल्हाए मतिलबु उन जी मानी में ज़हर मिलाए छॾींदो। बहरहाल इहा मानी जेको आहे शामिर खान सही करे वठंदो। शामिर खान बोरची खे दिलासा ॾेई उन खां पुछी वठंदो त हिन में ज़हर आहे या न, मूंखे त हिन मां धप थी अचे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शामिर खान जेको आहे साबू खे चवंदो त मुंहिंजी दिलि ईअं थी चवे त रुखसार बेगम ऐं शहरोज खान खे कुझु ज़मीन जो टुकड़ो ॾियां। अगरि मूं उन्हनि खे टुकड़ो न ॾिनो त पोइ ही दुनिया ऐं ॻोठ वारा माण्हू मूंखे मेणा ऐं ताना ॾींदा। जो एतिरी लालच करणु कॾहिं बि न खपे। जेकरे मां चाहियां थो त उन्हनि खे टुकड़ो ॾियां। साबू चवंदो त रेस जीअं अवां जी मर्ज़ी, जीअं अवां सोचो था उअं ई थींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बिजार खान जेको आहे पंहिंजे माण्हुनि खे फुल ऑर्डर ॾेई छॾींदो। उन्हनि खे चवंदो त तव्हां हाणे तमामु जल्द रेस शामिर जे हवेली मथां हमलो करे ऐं तव्हां उनखे पूरो करे अचो। अगरि जेकॾहिं तव्हां उनखे न पूरो कयो त पोइ हू केॾी महिल बि असांजे कंध में पइजी सघे थो। अगरि जेकॾहिं शामिर मरी वियो त पोइ मां बानो सां शादी बि करे सघां थो। अगरि जेकॾहिं हू ज़िंदा आहे त पोइ कॾहिं बि मां बानो सां शादी न करे सघंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शामिर जेको आहे रेस बिजार खान जे मथां कावड़ियल हूंदो, उन जे मथां ॾमरियल हूंदो। चवंदो त मां उनखे हाणे कॾहिं बि बख़्श न कंदुसि, जो हुन मूंखे मारण जी कोशिश कई ऐं हुन मुंहिंजे मथां हमलो बि करे चुको आहे। अगरि जेकॾहिं मुंहिंजा माण्हू हुननि खे न ॾिसनि हा त पोइ मुंहिंजो हिन घर में लाश हुजे हा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो शहरोज खान जेको आहे रुखसार बेगम खे दिलासा ॾींदो। उनखे चवंदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं शामिर जो कमु तमामु कर। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।